खैरपुर रियासत मुतलिक़ मिर्ज़ा कलीज बेग जो लिखियल किताबु आहे, मां हिते उन मां टुकड़ो पेश कयां थो पियो। खैरपुर रियासत जूं जाग्राफ़ी ऐं ॿियो तबई अहवालु। रियासत खैरपुर जूं हदूं हीअ आहिनि: उत्तर उभरंदे ॾे सखर ज़िलो, उभरंदे ॾे जोधपुर ऐं जैसलमेर जा राजवाड़ा, ॾखिण उभरंदे ॾे थरपारकर, हैदराबाद जा ज़िला ऐं उत्तर ओलहंदे ॾे सिंधु नदी आहे। उन जी तमामु वॾी डिघाई 120 मील आहे ऐं उन जी तमामु वॾी वेकिराई 70 मील आहे। उन जी पखेड़ 605 चौरस मील आहे। अगरचे इहा दरिया जे फिरण करे थोरो घटि वधि थिए थी। सन 1921 में उन जी आदमशुमारी 1,93,152 हुई, जा अॻूणे 10 साल आदमशुमारी खां 30,636 माण्हू घटि हुई। हिन रियासत जे हदुनि अंदरि 3 टुकुर अंग्रेज़ सरकार जे मुल्क जा आहिनि, जे किंगरी ऐं मेघवाली जा तपा आहिनि ऐं रोहितल के सखर ज़िले सां लाॻू आहिनि। रियासत खैरपुर जो ॾखिण उभरंदे वारो अधु उन जे रेगिस्तान जे भाङो आहे, जो थोरो सखर ज़िले में ऐं घणो थरपारकर ज़िले में अची थो वञे। उन्हनि में घणी आबादी का नथी थिए, मगर उठनि ऐं ढोरनि जे क्यारे जहिड़ा वण ॿूटा आहिनि। रियासत जे ओलहंदे उतर वारा भाङा सखर हैदराबाद ज़िलनि जे पासे वारनि भाङनि जहिड़ा आहिनि, जेसिताईं उन्हनि खे उभरंदे नारे जो ऐं सिंधु नदी ऐं उन ई मां निकितल वाहन जो पाणी पहुची थो सघे, तेसिताईं चङा आबाद आहिनि। खैरपुर शहर जे आसपास वारे मुल्क में टालिया वण घणा थियनि था ऐं उन्हनि खे ॾाढो सुहिणो कयूं बीठा आहिनि। हिकिड़े टकरनि जी कतार जा अटकल 18 मील ताईं रोहड़ीअ खां ॾखिण ॾे रोहड़ी तलके में वञे थी ऐं 450 फुट समुंड जे सतह खां मथे आहे ऐं 300 फुट आसपास जी ज़मीन खां मथे आहे। उन खां पोइ साॻे तरफ़ 30 मील ॿिया बि खैरपुर मां हली वई आहे ऐं उते वञी 17 मीलनि में पखड़ी आहे। उन्हनि टकरनि में को वण ॿूटो कोन्हे, मगर मंझां बरसाती मौसम में नयूं निकिरनि थियूं, जिन खां सवाइ मुल्क में का नदी या नहर कान्हे, सवाइ उभरंदे ऐं नारे जे दरिया जे उथल आबकलाणीअ ॾींहं में उत्तर खां सखर ज़िले मां नारे जे पासे खां अॻे ईंदी हुई, पर हाणे नथी अचे। वाट ते आई आबादी जो कमु अची वञे थी। खैरपुर रियासत जी आबहवा घणो करे सिंध जे उत्तर वारे भाङे जहिड़ी आहे, यानी सियारे में घणी सर्द आहे, पार ॼमे थो ऐं आरड़ में घणी गर्मी आहे ऐं थर्मामीटर 120 दर्जे ताईं चढ़े थो। सियारो नवंबर महीने खां शुरू थिए थो ऐं ऊन्हारो मार्च खां मींहुं सरासरी 2 इंच या थोरो मथे पवे थो, जीअं सखर ज़िले में आहे। निबातियाती मदनी ऐं हैवानी पैदाश हीअ आहिनि: 331 चौरस मील ॿेले हेठि आयल आहिनि, जिन मां 200 चौरस मील ख़ासि शिकारगाह आहिनि। ॿेलनि में बबूर ऐं कंडी जा घणा वण आहिनि ऐं कंड ऐं लेन जो झंग घणो आहे। ॿेले जी नज़रदारी लाइ अमलदार मुक़ररु आहिनि ऐं काठियुनि जे विकिरे मां चङी पैदाश थिए थी। हिकिड़े साल में अटकल 36-37 हज़ार थींदी आहे। दरिया खे वेझो भेण ऐं टालीअ जा वण घणा थियनि था। इमारतुनि जे कम लाइ टकरनि मां पथर अचनि था। ॿी का कमायती मादनी पैदाश कान्हे, सवाइ मेट ऐं चांहि जे मेट टकरनि मां निकिरंदो आहे ऐं चाहियूं थर वारनि ढंढुनि मां गॾु थींदो आहे। हिन हद जो चाहियूं थरपारकर जे चांहि खां बहितर आहे, जो मंझंदि लूणु तमामु थोरो थिए थो। तंहिं करे उन जो घणो अंदाज़ अंग्रेज़ सरकार जे मुल्क में विकिरे लाइ वेंदो आहे। जहिड़ो कर सिंध में, तहिड़ो बम्बई जे पासे उन में रियासत खे चङी पैदाश थिए थी। रियासत जे हद में निबातियात मां हेठियां क़िस्म लभनि था, जे ॿेलनि झंग ऐं बाग़नि में थियनि था: बबूर, कंडी, सिरह, ॿेर, टाली, निम, गिदामड़ी, गेदूड़ी, लेसोड़ी, लयार, लओ, किरड़, खबड़, कांडेरो, अक वग़ैरह। ॿनियुनि में हेठियूं जिन्सूं पोखियूं बियूं आहिनि, जहिड़ो कर सारियूं, कणक, बाजरी, जव, चणा, मटर, मकाई, सिरह, ॼांभो, तिर, चौरा वग़ैरह। मेवनि मां हेठियां थींदा आहिनि: अंब, सूफ़, तूत, ॾाढ़ूं, नारंगियूं, जैतून, केवड़ा, ड्राख, ॼमूं, सूफ़ी ॿेर, लीमा, छाहियूं, गिदरा, वंगा, किनू, मेहा ऐं ॿियूं सिंधी भाॼियूं। हैवानत मां रवाजी चौपाई माला ऐं वहटनि खां सवाइ ॿेलनि में झंगलनि में हेठियां जानवर आहिनि: गिदड़, बघड़, लूमड़, सहा, झंगली ॿिला, हरण, फाड़ा, चराग वग़ैरह। सिरंदड़ जानवरनि मां घणनि क़िस्मनि जा नांग ऐं बलाऊं, नोर, नोरीड़ा, ॼाहा, ॻूहूं, किरड़ियूं, कुआ वग़ैरह। पखियुनि मां पालियलनि में कुकड़नि ऐं बदकनि खां सवाइ हीअ आहिनि: कांग, झिरकियूं, बुलबुलियूं, कबरियूं, ॿेरा, चिबरा, वहिया, ॻेरा, पारियल, कबूतर, मोर, कहंग ऐं पाणी जा पखी। पाणी जे सावरनि मां भला, पला, ॾबरा, ॿियूं रवाजी मच्छियूं। उनखां सवाइ
कुमियूं ऐं कच्छूं ऐं सेसर वाॻुंबा आहिनि। ख़ैरपुर रियासत जी कुल आदमशुमारी सन 1921 ईस्वी वारे पोएं सेंस मुताबिक़ 1,93,152 आहे। जीअं मथे बि ॾेखारियल आहे, इहा अॻूणी आदमशुमारी में घणो घटियल आहे। सरासरी आदमशुमारी मां सव ते अटकल 18.3 हिंदू आहिनि ऐं 18.7 मुस्लमान आहिनि। हिंदुनि मां घणा मड़ई लोहाणा या वाणिया आहिनि। मुस्लमाननि मां घणा सिंधी आहिनि ऐं थोरा बरोच। सिंधियुनि मां बि घणा समा आहिनि ऐं थोरा सुमरा। ऐं बरोचनि जा मुखिया रिंद, मरी, चांडिया, जतोई ऐं थोरा बुर्दी ऐं डुमकी आहिनि। सारी आदमशुमारी मां सव ते 69% पोख कंदड़ आहिनि। ख़ुलासी ख़ैरपुर शहर जी आदमशुमारी 15,000 खां मथे आहे।